नाज़रीन अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त अॻूणो वज़ीर आज़म पाकिस्तान मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली रावलपिंडी जी ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। अवां खे हिकु भेरो ॿीहर पिया ॿुधायूं त बलूचिस्तान सां वास्तो रखंदड़ पाकिस्तान जो अॻूणो वज़ीर आज़म मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली लाॾाणो करे वियो आहे। मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली पाकिस्तान जे 15हें वज़ीर आज़म तौरु साल 2002 खां 2004 ताईं पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं, जॾहिं त इन खां अॻु अलहाज मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली 2 भेरा बलूचिस्तान जो वॾो वज़ीर बि रहियो आहे। पहिरियों भेरो 24 जून 1988 खां 24 डिसंबर 1988 ताईं इस्लामी जमहूरी पार्टी पारां नामज़द कयल वॾो वज़ीर रहियो, जॾहिं त ॿियो भेरो 9 नवंबर 1996 खां 22 फरवरी 1997 ताईं बतौर निगरान वज़ीर आला रहियो। अलहाज मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली 1 जनवरी 1944 में बलूचिस्तान जे इलाइक़े रोझान जमाली में पैदा थिया। संदसि लाॾाणे ते सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ समेत वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सूमरो, सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखरानी, सरदार अब्दुल्ला शाह, हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी, सरदार मंजूर ख़ान पाहवर, मीर अली नवाज़ ख़ान पाहवर, मीर राजा ख़ान जखरानी, मीर मनसब ख़ान जखरानी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि पारां गहरे दुख जो इज़हार कयो वियो आहे। मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली जी जनाज़ा नमाज़ ऐं तदफ़ीन बाबति अञा ताईं वारिसनि पारां ऐलान नाहे कयो वियो।